अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां या तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में आलमी सियासी मंज़रनामे सां गॾोगॾु मजमूई तौर ते मुल्क जी इक़्तिसादी समाजी जेके इशूज़ आहिनि उनखे बि डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन्हनि में एटमी हथियारनि जी घटिताई बाबति अहम कॉन्फ्रेंस थी आहे वॉशिंगटन में, उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं। प्रोग्राम में ॿियो अहम मौज़ू आहे अमरीका पनाहगीरनि लाइ जेको तुर्की खे जेको इमदाद जो जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां जेका अहम पेशरफ़ थी आहे उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी। प्रोग्राम में म्यांमार में चूंडनि खां पोइ नए सदर पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो आहे ऐं आम चूंडनि खां पोइ जेका हिकिड़ी सियासी जमहूरी हुकूमत बर्मा में क़ाइमु थी आहे उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं। प्रोग्राम जे आख़िर में अमरीकी सदर बराक ओबामा क्यूबा जे जेको दौरो कयो उन खां पोइ जेको कम्यूनिस्ट अॻवान आहे फिडेल कास्ट्रो उन पंहिंजी ख़ामोशी टोड़े उन ते रद्द अमल ज़ाहिर कयो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं एटमी कॉन्फ्रेंस जे हवाले सां। वॉशिंगटन में एटमी हथियारनि जी घटिताई बाबति अहम कॉन्फ्रेंस थी आहे जंहिंमें 50 खां वधीक मुल्कनि शिरकत कई आहे। मजमूई तौर ते जेका दुनिया में हिकिड़ी दहशतगर्दी जी जेका सूरत-हाल आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली बि जोड़ी वई आहे। गॾोगॾु उत्तर कोरिया पारां जेके मुसलसल मीज़ाइल हमलनि जा जेके तजुर्बा कया विया आहिनि उन हवाले सां बि हिन अहम जेका कॉन्फ्रेंस थी आहे उनमें ॻाल्हियूं डिस्कस थियूं आहिनि ऐं हिकमत अमली जोड़ी वई आहे। जौहरी सलामती जे उनवान हेठि वॉशिंगटन में 2 ॾींहनि ते ॿधल सरबराही इजलास जो आगाज़ थियो जंहिंमें 50 खां वधीक मुल्कनि जे सरबराहनि ऐं आला नुमाइंदनि शिरकत कई। अमरीकी सदर बराक ओबामा जे सदारती दौर में न्यूक्लियर सिक्योरिटी ते थींदड़ ही चोथों ऐं आख़िरी सरबराही इजलास आहे। इजलास जे इफ्तिताही सेशन में ख़िताब कंदे अमरीकी सदर जो चवणो त उत्तर कोरिया पारां मुसलसल जौहरी हथियारनि जी तयारी जे नतीजे में पूरी दुनिया मुसलसल ख़तरे में आहे, जॾहिं त जौहरी हथियारनि ताईं दाइश जी पहुच जो ख़तरो पिणु मौजूदु आहे। इजलास जे आगाज़ खां अॻु अमरीकी सदर व्हाइट हाउस में ॾखण कोरिया जी सदर पार्क गियोन ऐं जापानी वज़ीर आज़म शिंज़ो एबे सां मुलाक़ात कई, जंहिंमें टिनी अॻवाननि उत्तर कोरिया जे जौहरी तजुर्बनि ऐं मीज़ाइल तजुर्बनि सां ख़िते में पैदा थींदड़ सूरत-हाल ते गौर वीचार कयो। जंहिं बाद अमरीकी सदर चीन जे सदर ज़ी जिनपिंग सां पिणु मुलाक़ात कई, जंहिंमें थींदड़ ॻाल्हि ॿोल में बि उत्तर कोरिया जो मामलो गौर हेठि आयो। To host President Park of the Republic of Korea and Prime Minister Abe of Japan, two of our closest allies in Asia, two of my closest friends and collaborators on the international stage. We are bound together by treaty, by trade, and by the enduring bonds between our peoples. The topics most on our minds is the issue of North Korea, and we are united in our efforts to deter and defend against North Korean provocations. We recognize that our security is linked, that we have to work together to meet this challenge, and we also recognize that it is important to the entire international community to vigilantly enforce the strong UN security measures that were passed in light of some of the ballistic missile and nuclear activity that Pyongyang has been engaging in. And in our meeting, we discussed ways to deepen that cooperation. We've directed our teams to work diligently in the coming weeks and months to elaborate additional steps that we can take collectively in order to ensure that we have a denuclearized Korean Peninsula and that we can restore a sense of stability and peace to the region, as well as hopefully promoting the kind of opportunities and prosperity for the North Korean people who have been suffering so severely because of human rights abuses. And finally, we talked about some potential areas of collaboration between our three countries on more positive agenda items, such as the Vice President's moonshot to cure cancer. There is already collaboration between Japan and the Republic of Korea on cancer research. We're going to be directing our teams to work together in a trilateral fashion to make further strides in this critical area. So I want to thank
both President Park व्हाइट हाउस पारां जारी कयल बयान में चयो वियो त दहशतगर्द ग्रुपनि पारां जौहरी हमलनि जे इम्काननि खे रद्द नथो करे सघिजे। अमरीकी क़ौमी सलामती जे नाइब मुशीर बेन रोड्स जो चवणो त आलमी जौहरी सलामती में ताउन खे बीणो करणो पवंदो। हिन कॉन्फ्रेंस में पहिरियों भेरो हिकु ख़ासि सेशन शामिल कयो वियो जंहिंमें इन ॻाल्हि ते गौर वीचार कयो वियो त जौहरी मवाद खे दाइश जहिड़नि ग्रुपनि खां कीअं महफ़ूज़ रखियो वञे। हिन कॉन्फ्रेंस में रूस पंहिंजी शिरकत खां इनकार कयो। संदसि चवणो त हाणे अहिड़ियुनि कॉन्फ्रेंसिस जो किरदार ख़तम थी चुको आहे। कॉन्फ्रेंस में दुनिया जी ॿी वॾी जौहरी ताक़त रूस जी गैर मौजूदगी सां हिन कॉन्फ्रेंस जे फ़ाइदनि या के वॾे फ़ैसिले जे अचण जो इम्कान घटिजी वियो आहे। जॾहिं त अमरीका इन बयान ते रद्दअमल में चयो त मुस्बत किरदार अदा करण संदन तरजीहनि में शामिल आहे। अमरीकी सदर इजलास खे ख़िताब कंदे चयो त जौहरी दहशतगर्दी जे ख़तरे खे घटि करण लाइ थींदड़ कोशिशुनि बावजूद हिन ख़तरे में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। संदसि चवणो त हिन वक़्त ताईं दुनिया जो को बि दहशतगर्द ग्रुप जौहरी मवाद हासिल करण में कामयाब न थी सघियो आहे। बकौल अलकायदा जे त हू हमेशा जौहरी हथियारनि जी हासिलात लाइ कोशिश रही आहे, जॾहिं त दाइश पारां ब्रसेल्स ऐं पेरिस में थींदड़ ख़तरनाक हमलनि खां पोइ हिन ग्रुपनि बाबति ख़दशा वधी विया आहिनि। संदसि चवणो त जौहरी मवाद दहशतगर्दनि जे हथनि ताईं पहुचण खां रोकण लाइ आलमी अॻवाननि खे अॻिते अचण जी ज़रूरत आहे। संदसि चवणो त मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं इलाइक़नि में लॻभॻि 2000 टन जौहरी मवाद जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि, जेके कुझु हिसनि खां गैर महफ़ूज़ आहिनि। दहशतगर्दी जहिड़े आलमी मसइले खे मुंहुं ॾियण लाइ आलमी ताक़तुनि पारां मुस्बत ऐं ठोस हिकमत अमली लाइ अहम कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें दाइश समेत समूरनि दहशतगर्द तंज़ीमुनि जो घेरो तंग करण लाइ आलमी सरबराहनि पंहिंजा पंहिंजा ख़दशा ऐं तजवीज़ूं पेश कयूं त जीअं दहशतगर्दी जूं पाड़ूं कमज़ोर करे सघजनि। गॾोगॾु उन ख़तरनाक तंज़ीमुनि जी वाध वेझ रोकण तोड़े जौहरी मवाद जी हासिलात खे इंसाननि ख़िलाफ़ इस्तेमाल करण खां रोकण लाइ हिन कॉन्फ्रेंस में जामे प्लान तरतीब ॾिनो वियो। वाज़ेह रहे त बेल्जियम जे गादी वारे हंधि ब्रसेल्स में गुज़िरियल महीने थींदड़ बम हमलनि ओलह जी हुकूमतनि जे ख़दशनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे त दाइश यूरोप जे जौहरी हथियारनि खे निशानो या जौहरी मवाद जी चोरी जी कोशिश करे सघे थी। नाज़रीन, एटमी हथियारनि जी घटिताई बाबति कॉन्फ्रेंस जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते दहशतगर्द तंज़ीमुनि खां महफ़ूज़ रखण लाइ इन मवाद खे जेका स्ट्रेटजी हिन वक़्तु जोड़ी वई आहे, उन ते अमल करण लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां जेको आहे हिन वक़्तु गौर वीचार बि हलंदड़ आहे। पर इन अहम कॉन्फ्रेंस में रूस पारां जेका शिरकत न कई वई आहे। रूस जो चवणु आहे त हाणे इन क़िस्मनि जूं जेके कॉन्फ्रेंसिस आहिनि उन्हनि जी का बि हैसियत न आहे ऐं दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ हिकु अलॻि हिकमत अमली जोड़नी पवंदी। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं। अमरीका यूरोप में पनाहगीरनि लाइ $2 करोड़ इमदाद ॾियण जो ऐलान कयो आहे। अमरीका पनाहगीरनि जे बहरान खे मुंहुं ॾियण लाइ आलमी कोशिशुनि जे सिलसिले में यूरोप लाइ $2 करोड़ इमदादी जेका रक़म आहे उहा फराहम कई आहे। गॾोगॾु पनाहगीरनि जे आलमी इशूज़ ते एमनेस्टी इंटरनेशनल पारां जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे उनमें इहो चयो वियो आहे त जेको तुर्की ऐं यूरोपीय यूनियन जे मुल्कनि में जेको ठाह थियो आहे उनमें जेके ख़ामियूं आहिनि उहे साफ़ ज़ाहिर थी चुकियूं आहिनि ऐं जेको तुर्की आहे उहो जबरी तौर ते जेके पनाहगीर आहिनि उन्हनि खे वापसि उन्हनि मुल्कनि न मोकिले पियो जेके ऑलरेडी जेको आहे जिते जंग हलंदड़ आहे या जेके हिन वक़्तु ॾुखियुनि सूरत हालनि में मुल्क आहिनि उन्हनि ॾांहुं पनाहगीरनि जी वापसी खे जेको आहे उहो यकीनी बणाए पियो वञे, जेका मुसलसल जेका आहे मज़म्मत जोॻो अमल आहे। अमरीका यूरोप में पनाहगीरनि लाइ $2 करोड़ इमदाद ॾियण जो ऐलान कयो। अमरीका पनाहगीरनि जे बहरान खे मुंहुं ॾियण लाइ आलमी कोशिशुनि जे सिलसिले में यूरोप लाइ $2 करोड़ इज़ाफ़ी इमदाद फराहम करे रहियो आहे। हिन इज़ाफ़ी इमदाद जे ऐलान खां पोइ गुज़िरियल साल शुरू थींदड़ पनाहगीरनि जे बहरान खे मुंहुं ॾियण लाइ अमरीका पारां इमदादी रक़म हाणे $4 करोड़ 40 लख थी वेंदी। अमरीकी पढ़ी खाते पारां जारी कयल बयान मूजिब इहा इमदादी रक़म गॾियल क़ौमुनि ऐं इंटरनेशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस या रेड क्रिसेंट सोसाइटीज़ पारां पूरे यूरोप में पनाहगीरनि जे तहफ़ुज़, पनाहगाहुनि ऐं ॿियनि इमदादी सरगर्मियुनि लाइ ॾिनी वई आहे। अमरीका पारां फराहम कयल इमदाद जी रक़म तक़रीबन $1 करोड़ 75 लख गॾियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति हाई कमिश्नर जे यूरोप लाइ पनाहगीरनि जे मंसूबनि ते ख़र्च कई वेंदी। इन इमदादी रक़म $25 लख हंगामी अपील जी मद में जारी कया विया, जेके यूनान जूं अख़्तियारियूं पंहिंजनि इलाइक़नि में औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ इस्तेमाल करे सघंदियूं।
अमरीका पारां इहा इमदाद उन वक़्तु फराहम कई हुई जॾहिं यूनान में कानूनी तरीक़े सां दाख़िल थींदड़ पनाहगीरनि जे मामले खे मुंहुं ॾियण लाइ यूरोपी यूनियन ऐं तुर्की विच में थियल मुआहदे जे हिकु हफ़्ते खां पोइ साम्हूं आयो, जंहिंखे ॿिन्ही धुरियुनि जटादार मुआहदो करार ॾिनो। इन मुआहदे तहत समूरा पनाहगीर जेके गैर कानूनी तरीक़े सां यूनान में दाख़िल थिया हुआ, उन्हनि जी रजिस्ट्रेशन ऐं संदन हालतुनि जे जाइज़े वठण खां पोइ खेनि तुर्की वापसि मोकिलियो वेंदो, जंहिं जे एवज़ यूरोपी यूनियन उन्हनि हज़ारे पनाहगीरनि जी आबादकारी कंदो जेके तुर्की मां आया हुआ ऐं उन्हनि कानूनी तरीक़े सां यूरोपी यूनियन जे 28 मुल्कनि में पनाह जी दरख़्वास्त कई हुई। जेतोणीकि तुर्की पारां हिन मुआहदे जो मक़सदु इंसानी स्मगलर्स खे रोकण लाइ गैर कानूनी हिजरत करण खे रोकण ऐं मुनज़िम ऐं बाक़ाइदा कानूनी हिजरत जी हौसला अफ़ज़ाई करे उन्हनि माण्हुनि जी मदद करण आहे जेके यूरोप वञण जा ख़्वाहिशमंद आहिनि, जॾहिं तुर्की इन मुआहदे खे गेम चेंजर करार ॾिनो आहे। ॿिए पासे गॾियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति इदारे हिन मुआहदे ते ख़दशनि जो इज़हार कयो हो। यूरोपी यूनियन ऐं तुर्की यूनान में पनाहगीरनि जी आमद रोकण लाइ हिन मुआहदे ते इतफ़ाक़ कयो हो। वाज़ेह रहे त तुर्की जंहिं वटि अॻुवाट तक़रीबन 27 लख शामी पनाहगीर आबाद आहिनि, तंहिं मसइले खे मुंहुं ॾियण लाइ खेसि $6 अरब 70 करोड़ डॉलर जी इमदाद मिलंदी ऐं इहा इमदाद खेसि मुआहदे जी शर्तनि ते अमल दरामद खे यकीनी बणाइण सां मशरू थियल आहे। गुज़िरियल साल में पनाहगीरनि जे बहिरान जे शुरू थियण खां पोइ हिन महिल ताईं 12 लख पनाहगीर पनाह जी ॻोल्हा में यूरोप पहुता आहिनि ऐं उन्हनि में जेके यूनान ऐं तुर्की जो रस्तो अख़्तियार करे हिते पहुता, जॾहिं त हज़ारे पनाहगीर गैर कानूनी रस्ते ईंदे पंहिंजी ज़िंदगी बि विञाए चुका आहिनि, जिन्हनि बहरिया रोम जो ख़तरनाक रस्तो अख़्तियार कयो हो। 2011 में शामी बहिरान शुरू थियण खां पोइ अमरीका हेल ताईं 2200 शामियुनि खे पनाह ॾेई चुको आहे। ओबामा इंतज़ामिया ऐलान कयो हो त हू घटि में घटि 10,000 शामी पनाहगीरनि खे पाण वटि पनाह ॾियण लाइ तयार आहे। नाज़रीन, अमरीका में यूरोप में जेके पनाहगीर लाइ जेके इमदाद जो ऐलान कयो वियो आहे, उन हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी ऐं हाणे नाज़रीन प्रोग्राम में हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं बर्मा जी सूरत-हाल ते। नाज़रीन, बर्मा में मुसलसल 50 सालनि खां आमरियती दौर खां पोइ आम चूंडूं थियूं जेके नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी जी पार्टी मजमूई तौर ते सरसी हासिल कई। आम चूंडनि खां पोइ सिविलियन सदर पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो आहे। संदसि चवणु आहे त हू मजमूई तौर ते जेको आइन मुसलसल फ़ौजी आमर जे तसलसल खे हलंदड़ हो ऐं उन्हनि खे सियासी जेको आहे उन्हनि खे मफ़ाद हासिल करण लाइ आइन उन्हनि खे मदद फराहम कंदो रहियो। हू नए आइन ठाहिण जे हवाले सां ऐं उन में तब्दीली करण लाइ कमु कंदा रहंदा। म्यांमार, जंहिंखे बर्मा जे नाले सां पिणु सुञातो वेंदो आहे, तंहिं में लॻभॻि 50 सालनि खां पोइ सिविलियन सदर हिटिन क्याओ पंहिंजे उहिदे जो कसम खयो। 70 सालनि जे हिटिन क्याओ पार्लियामेंट जे गॾियल इजलास में म्यांमार जे अवाम सां वफ़ादारी जो अज़म वरझायो। गॾोगॾु मुल्क जे ॿिनि नाइब सदर माइनसेवी ऐं हेनरी वॉन थियो पिणु पंहिंजनि उहिदनि जो कसम खयो। उहिदे जो कसम खणण बाद संदसि चवणो त अहिड़ो आइन जेको हिन वक़्त ताईं फ़ौज जे वसी पैमाने ते सियासी अख़्तियार फराहम कंदो रहियो आहे, तंहिं में तब्दीली लाइ कमु कंदा। वाज़ेह रहे त म्यांमार में 1962 खां पोइ पहिरियों भेरो मुकमल या जुज़वी तौर ते क़ाइम थियल फ़ौजी इक़्तिदार जो ख़ात्मो थियो। सदर हिटिन खे 15 मार्च ते थींदड़ सदारती चूंडुनि में इन उहिदे लाइ चूंडियो वियो हो। हिटिन नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी जी सरबराह आंग सान सूची जो नंढपण जो दोस्त पिणु आहे। म्यांमार जी सियासी जमायत नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी जे अॻवान हिटिन क्याओ थिएन सिन जी जॻह ते सदारती उहिदो संभालियो। थिएन सिन पंहिंजे सदारती दौर में हुकूमत जे वसी पैमाने ते सियासी इस्लाहूं मुतारिफ़ करायूं। आंग सान सूची कानूनी तौर ते सदर जे उहिदे लाइ मुक़रर नथी थी सघे, जेतोणीकि संदसि चवणो त हू परदे पुठियां मुल्की रहनुमाई कंदी रहंदी। गुज़िरियल साल नवंबर में थींदड़ चूंडुनि में नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी वाज़ेह अक्सरियत सां कामयाबी हासिल कई हुई, जंहिंखां पोइ इक़्तिदार जी मुंतक़िली अमल में आई। ॿिए पासे अस्करी इदारा पार्लियामेंट में 25% सीटूं ऐं कुझु अहम वज़ारतूं हासिल करण सां गॾोगॾु नई हुकूमत में अहम किरदार अदा कंदा। म्यांमार जी नई हुकूमत में शामिल थींदड़ वज़ीरनि जी फ़हरिस्त में आंग सान सूची जो नालो शामिल आहे। नए सदर अरिड़हनि वज़ीरनि ते ॿधल नई काबीना जी फ़हरिस्त पार्लियामेंट खे मोकिली, जंहिंमें सूची जो नालो पिणु शामिल हो। फिलहाल काबीना जे मेंबरनि जा नाला जारी कया विया आहिनि, जंहिंखां पोइ वज़ारतूं ॾिनियूं वेंदियूं।
ज़रियनि मौजूब सूची परडी खातो तवानाई तालीम ऐं सदारती ऑफिस जहिड़ियूं वज़ारतूं संभाले सघे थी। वाज़े रहे 15 मेंबरनि ते ॿधल काबीना में ॿी का बि औरत मेंबर शामिल न आहे। चूंडुनि में कामयाबी खां पोइ सूची जो चवणु हो त हू सदर खां मथां रहंदी, जंहिं बाद इहो तासुर उभरियो त शायदि हू हुकूमत में शामिल न थींदी ऐं पार्टी जी सरबराह जी हैसियत में इक़्तिदार ते कंट्रोल कंदी। जेतोणीकि सूची कानूनी तौर ते मुल्क जी सदर नथी बणिजी सघे, आइन जी शिक मूजिब गैर मुल्की ॿारनि जा वालिदैन मुल्क जे सदर जे उहिदे लाइ कानूनी हैसियत नथा रखी सघनि। सूची आम चूंडुनि खां पोइ केतिरा ई हफ़्ता जारी रहंदड़ ॻाल्हियुनि बावजूद फौज खे इन ॻाल्हि ते क़ाइल करण में नाकाम रही त इन शिक खे रद्द या मुअत्तल कयो वञे त जीअं हू सदारती उहिदे लाइ नामज़द थी सघे। सूची जी पार्टी नवंबर में थियल चूंडुनि में कामयाबी हासिल करे मुल्क जे ॿिन्ही वॾनि ऐवाननि में अक्सरियती पार्टी तौर उभरी आहे। सूची सदर जी अरिड़हं रुकनी काबीना में शामिल त आहे, पर अगर हू परडी खाते जी वज़ारत संभाले थी त खेसि पार्लियामेंट जी सीट ऐं पंहिंजी जमायत जी सरबराही जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। सूची जे ॿारनि वटि गैर मुल्की शहरियत आहे ऐं आइन मुताबिक़ को बि अहिड़ो शख़्स जंहिं वटि या संदसि घर वारनि मां कंहिं वटि गैर मुल्की शहरियत हुजे उन आला तरीन उहिदे लाइ क़ाबिल न थी सघंदो। नाज़रीन, बर्मा जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। आंग सांग सूची जी पार्टी जी कामयाबी खां पोइ इहो तासुर उभरियो हो त हू मुल्क जी सदर थी सघंदी, पर जॾहिं आइन जी इन शिक खां पोइ ॻाल्हि साम्हूं अची वई त हू इन शिक तहत मुल्क जी सदर नथी थी सघे। पर सूची सदर जे 18 रुकनी काबीना में शामिल आहे ऐं खेसि अगरि परडी खाते जी वज़ारत मिले थी त खेसि पार्लियामेंट जी सीट ऐं पंहिंजे जमायत जी सरबराही जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीकी सदर बराक ओबामा जे क्यूबा जे दौरे जो। नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा क्यूबा जो दौरो कयो, जेको 88 सालनि खां पोइ कंहिं बि पहिरें अमरीकी सदर जो दौरो आहे। दौरे खां पोइ मुख़्तलिफ़ तज्ज़िया ऐं तबसरात हलंदड़ आहिनि, पर हिन वक़्तु जेका सूरतहाल आहे क्यूबा में, उते फिडल कास्त्रो कम्युनिस्ट अॻवान आहे, जंहिं पंहिंजी ख़ामोशी टोड़े अमरीकी सदर बराक ओबामा जे दौरे ते रद्द अमल ज़ाहिर कयो आहे। अमरीकी सदर बराक ओबामा गुज़िरियल हफ़्ते 3 ॾींहनि जे दौरे ते क्यूबा पहुतो। ओबामा 88 सालनि में पहिरियों अमरीकी सदर आहे जंहिं क्यूबा जो दौरो कयो हो। हिन तारीख़ी दौरे में ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि हवाना में अमरीकी सिफारतखाने में ॻाल्हि ॿोल कंदे दौरे जी अहमियत खे उजागर कयो। जेतोणीकि अमरीकी सदर जे दौरे बाबति हिन महिल ताईं तबसरा हलंदड़ आहिनि ऐं ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि जी मुलाक़ात खे वॾी अहमियत ॾिनी पई वञे ऐं इन ख़्याल जो इज़हार कयो पियो वञे त शुरूआती दौर में ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में कहिड़ी बहितरी अचणु घुर्जे ऐं दौरे खां पोइ कहिड़ियूं अलामतूं ज़ाहिर थींदियूं। अमरीकी सदर जे दौरे खां पोइ फिडल कास्त्रो ओबामा जे दौरे ते तनक़ीद कंदे चयो त इन दौरे सां क्यूबा जी अवाम खे का बि दिली ख़ुशी न थी आहे। क्यूबा जे कम्युनिस्ट अॻवान फिडल कास्त्रो हिकु सरकारी अख़बार में ख़त लिखी ओबामा जे दौरे बाबति पंहिंजी ख़ामोशी टोड़े मथस तनक़ीद कई। फिडल कास्त्रो हिकु साल अॻु पंहिंजे भाउ राउल कास्त्रो खे इक़्तिदार संभालण लाइ ॾिनो। फिडल कास्त्रो ओबामा जे दौरे ते तंज़ कंदे चयो त ओबामा मफ़ाहमत जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो, जेको काफ़ी मिठो लफ़्ज़ हो ऐं उन सां क्यूबन्स खे दिल जी तकलीफ़ थी सघे थी। पंहिंजे दौरे दौरान अमरीकी सदर अमरीका में सर्द जंग जी बाक़ियात खे दफ़न करण जो पैगाम ॾिनो हो। 1,500 लफ़्ज़नि ते ॿधल ख़त में फिडल कास्त्रो 1961 में बे ऑफ पिग ते चढ़ाई समेत अमरीकी CIA जे गुजगो जे साथ सां क्यूबा जे मुख़ालिफ़ शहरनि जे दस्तनि क्यूबा जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जी कोशिश कई हुई। तंहिं समेत कुझु तल्ख़ यादगिरियुनि जो वर्झाउ कयो। 89 सालनि जे झूने अॻवान जो इहो चवणु हो त निहायती अदब सां अमरीकी सदर खे गौर ऐं फ़िक्र करणु घुर्जे ऐं क्यूबा जी सियासत जे बारे में फौरन नज़रियो क़ाइमु करण जी कोशिश न कई वञे। वाज़े रहे त गुज़िरियल हफ़्ते ओबामा अमरीका पारां गुज़िरियल 54 सालनि खां लागू थियल मुआशी पाबंदियूं ख़तमु करण जो ऐलान कयो वियो हो, जंहिं ते अवाम पारां ताड़ियुनि जी गूंज ज़रिए उन ऐलान जो इस्तक़बाल कयो वियो। हिते इन इम्कान खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त फिडल कास्त्रो जी मर्ज़ी बिना ई लाॻापा बहाल नथा थी सघनि। इन दौरे सां कंहिं हद ताईं संदसि रज़ामंदी ज़ाहिर थिए थी ऐं सिफ़ारती लाॻापनि जी बहाली जे फ़ैसिले जी लिकियल अंदाज़ में संदसि पारां आजियां पिणु कई वई। ॾहाकनि खां छिकताण जे वर चढ़ियल हिन लाॻापनि जी बहाली जा आसार साम्हूं आहिनि ऐं ॿिन्ही अॻवाननि पुरउमीद अंदाज़ में इन ॻाल्हि जो इज़हार पिणु कयो। पर क्यूबा जी अहम शख़्सियतुनि पारां हिन लाॻापनि जी बहाली खे फिडल कास्त्रो जी रज़ामंदी सां मशरूत कयो वियो आहे। संदसि चवणु हो त लाॻापा मामूल ते तॾहिं ईंदा जॾहिं फिडल खुलियल लफ़्ज़नि में उन्हनि कोशिशुनि जी आजियां करे। हिते इहा ॻाल्हि यादि रखणु घुर्जे त फिडल कास्त्रो तक़रीबन पंहिंजी पूरी हयाती अमरीका ख़िलाफ़ जंग में गुज़ारी आहे। इन ॻाल्हि में का बि हैरानी न आहे त हाणे इन छिकताण जे ख़ात्मे बाबति संदसि मुहतात अंदाज़ आहे। नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा जे क्यूबा जे दौरे जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। अमरीकी सदर पंहिंजे दौरे में इहो वाज़े पैगाम ॾिनो हो त हू अमरीका में सर्द जंग जी बाक़ियात खे ख़तमु करणु चाहे थो।
नाज़रीन प्रोग्राम में रिपोर्ट्स तव्हां ॾिठियूं इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते कुझु नवनि मौज़ूअनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।